आया डेढ़ मुहर्रम जो महीनो आयो तो ॾिठूं त यहूदी रोज़ो था रखन पाण पुछा क्यों तो छो था रोज़ो रखन क्यों तो हज़रत मूसा अलैहिस्सलाम के अल्लाह ताला इन 10 मुहर्रम जे दिहाड़े ते दरिया में पार कयो मूसा अलैहिस्सलाम जो दुश्मन बुढ़ो तंहिंजे करे मूसा अलैहिस्सलाम सां साथ निभाइण जे करे यहूदी रोज़ो था रखन इमामुल अंबिया साईं जन फरमायो त पोइ असां त मूसा अलैहिस्सलाम जा वधीक हक़दार आहियूं उन्हनि खां तंहिंजे करे पाण फरमायूं त इंशाअल्लाह वरंदे 10 मुहर्रम असांखे जे नसीब थियो मुहर्रम जो महीनो त असां 2 रोज़ा रखंदासीं 10 असां या 9 खे मिलाईंदासीं या 10 असां 11 खे मिलाईंदासीं हिननि जी मुखालिफ़त कंदासीं मूसा अलैहिस्सलाम जी खुशी मल्हाईंदासीं आवा 10 बहरहाल शायर इस्लाम कुछ मुहर्रम के हवाले से गालियों कयूं मुहर्रम इज्जत एहतराम जो महीनो मुहर्रम शहीद करबला जे करे मुहर्रम इज्जत वारो न थियो अलबत्ता अगमी इज्जत वारो थोड़ा सारा वाक़या मां शेर में बयान कयां तो जेके मुस्तफा साईं जन का भी कुछ अगमी कुछ साईं जन के वक्त में कुछ साईं जन का बाद में सईदना हुसैन साईं जी शहादत भी इन मुहर्रम में पर पो अगमी जा भी वाक़या के माह मुहर्रम सारो वडे शान शौकत वारो माह मुहर्रम सारो वडे शान शौकत वारो हिन में कंहिंजी हलाकत थी कंहिंजी आहे शहादत थी हिन में कंहिंजी हलाकत थी कंहिंजी आहे शहादत थी सच्चन माण्हुनि जी साबित हिन में आहे सदाकत थी माह मुहर्रम सारो वॾे शान शौकत वारो साल जो पहिरियों महीनो माना जंहिंजी मुअज़्ज़ज़ इज्जत वारे महीने में थिया आहिनि कई वाक़या वॾा साल जो पहिरियों महीनो माना जंहिंजी मुअज़्ज़ज़ इज्जत वारे महीने में थिया आहिनि कई वॾा वाक़या दीन जे हर दीवाने ते ख़ासि ख़ुदा जी इनायत सच्चन माण्हुनि जी साबित हिन में आहे सदाकत थी माह मुहर्रम सारो वॾे शान शौकत वारो पंहिंजनि प्यारनि बाननि जी रब हिन में मदद फरमाई बुछड़नि बाज़ी हाराई ऐं सच्चन सोभ कमाई पंहिंजनि प्यारनि बाननि जी रब हिन में मदद फरमाई बुछड़नि बाज़ी हाराई ऐं सच्चन सोभ कमाई वक्त ॾुखे में नबियनि जी हिन में आहे हिफ़ाज़त थी वक्त ॾुखे में नबियनि जी हिन में आहे हिफ़ाज़त थी माह मुहर्रम सारो वॾे शान शौकत वारो कब्रस ऐं अफ्रीका ऐं साबूर फतह आहिन में थियो खैबर वारी जंग लगण जो भी आहिन में वाक़ियो पढ़ियो कब्रस ऐं अफ्रीका ऐं साबूर फतह आहिन में थियो खैबर वारी जंग लगण जो भी आहिन में वाक़ियो पढ़ियो दीन जे दुश्मन अबरह जी दीन जे दुश्मन अबरह जी हिन में आहे हलाकत थी सच्चन माण्हुनि जी साबित हिन में आहे सदाकत थी माह मुहर्रम सारो वॾे शान शौकत वारो पहिरी मुहर्रम ते थी मिठड़े मीर उमर जी शहादत माह मुहर्रम में ई मिली उस्मान मिठे के खिलाफत पहिरी मुहर्रम में थी मिठड़े मीर उमर जी शहादत माह मुहर्रम में ई मिली उस्मान मिठे के खिलाफत सोहणे अली साईं के अता हिन में आहे खिलाफत थी सोहणे अली साईं के अता हिन में आहे खिलाफत थी सच्चन माण्हुनि जी साबित हिन में आहे सदाकत थी माह मुहर्रम सारो वॾे शान शौकत वारो करबल वारो वाक़ियो भी हिन माह में थियो ई आहे पढ़ियो
जाते सगीर कबीर कुठाव्या दर्दन भरियल आहे किसो करबल वारो वाक्यो भी हिन माह में थियो ही आहे पढ़ियो जाते सगीर कबीर कुठाव्या दर्दन भरियो आहे किसो सोहणे हुसैन के पो भी अता वाह जो सोहणे हुसैन के पो भी अता वाह जो इस्तिकामत थी सच्चन माण्हुनि जी साबित हिन में आहे सदाकत थी माह मुहर्रम सारो वॾे शान ई शौकत वारो आ सोहणे हुसैन जे क़यादत में जेके बि विढ़िया से शहीद थिया जिनखे मारियो हुसैनी टोले से ई थी बर्बाद वया सोहणे हुसैन जे क़यादत में जेके बि विढ़िया से शहीद थिया जिनखे मारियो हुसैनी टोले से ई थी बर्बाद वया बख्त बुरा था जंहिं दिल में बख्त बुरा था जंहिं दिल में आल नबी सां अदावत थी सच्चन माण्हुनि जी साबित हिन में आहे सदाकत थी माह मुहर्रम सारो वॾे शान ई शौकत वारो आ जंहिंजे लबन खे चुमियो आका तंहिं ते तीर वसाया विया जंहिंखे सीने लातो साईं तंहिंखे घाव रसाया विया जंहिंजे लबन खे चुमियो आका तंहिं ते तीर वसाया विया जंहिंखे सीने लातो साईं तंहिंखे घाव रसाया विया जिन कयो शहीद हुसैन कया तिन जी कारी क़यामत थी जिन क्यों शहीद हुसैन कया तिन जी कारी क़यामत थी माह मुहर्रम सारो वॾे शान ई शौकत वारो आ शहजादो मीराणी विझे थो माह मुहर्रम ते जे नज़र किस्मे किस्मे वाक़िया थियण जी माह मुहर्रम ॾे थो ख़बर शेरन माण्हुनि जी ज़ाहिर हिन में आहे शुजाअत थी सच्चन माण्हुनि जी साबित हिन में आहे सदाकत थी माह मुहर्रम सारो वॾे शान ई शौकत वारो आ हिन में कंहिंजी हलाकत थी कंहिंजी आहे शहादत थी सच्चन माण्हुनि जी साबित हिन में आहे सदाकत थी मां